लेसन प्लान ख़ासि तौर ते तयारु कयो वेंदो आहे देश जे लाइ। आंसर सी इफेक्टिव टीचिंग एंड लर्निंग, यानी लेसन प्लान ठाहियो वेंदो आहे टीचिंग ऐं लर्निंग खे मुअसर बणाइण जे लाइ। लेसन प्लान जी पहिरीं स्टेज आमतौर ते हूंदी आहे आंसर डी, यानी इंट्रोडक्शन या सेट इंडक्शन। इहा लेसन प्लान जी पहिरीं स्टेज आहे। लेसन जो इंट्रोडक्शन कराइण लाइ या वरी शागिर्दनि जो तवजो ॾियारण लाइ सर अमजद शागिर्दनि खे नई ॼाण सेखारे रहियो आहे। इहा कहिड़ी स्टेज थींदी लेसन प्लान जी? आंसर बी, प्रेज़ेंटेशन स्टेज। हिन स्टेज में उस्ताद शागिर्दनि खे नई ॼाण सेखारे रहियो हूंदो आहे। लेसन प्लान में पहिरीं स्टेज यानी सेट इंडक्शन जो मक़सदु छा हूंदो आहे? आंसर सी, कैप्चर स्टूडेंट्स अटेंशन, यानी सेट इंडक्शन स्टेज में शागिर्दनि जो तवजो छिकिरायो वेंदो आहे। हेठनि मां कहिड़ी शइ लेसन प्लान जो हिसो न आहे? आंसर डी, टीचर्स सैलरी, उस्तादनि जी पघार लेसन प्लान जो हिसो न आहे। कहिड़ो लेसन प्लान जो अहम अंसर आहे? आंसर सी, ऑब्जेक्टिव या एसेलो। एसेलो लेसन प्लान जो अहम हिसो हूंदो आहे। कहिड़ी स्टेज शागिर्दनि जी पोईं ॼाण खे चेक करे थी? आंसर सी, सेट इंडक्शन। इन में उस्ताद पहिरियां शागिर्दनि जी पोईं ॼाण चेक करे पोइ इंट्रोडक्शन कराईंदो आहे। हेठनि मां कहिड़ी टीचिंग एड यानी टीचिंग जी मददगार न आहे? अटेंडेंस रजिस्टर टीचिंग एड में शामिल न आहे। उस्ताद क्लास शुरू करे थो पोईं ॼाण खे नए टॉपिक सां मिलाईंदे। इहा कहिड़ी स्टेज आहे? आंसर बी, सेट इंडक्शन।